पुलिस पारां ॿिनि पुलिस मुक़ाबलनि में हिकु ॾुआरी खे मारण ऐं हिकु ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। बेलो मीरपुर पुलिस दावा कई आहे त बागुडू लिंक रोड ते 4 ॾुआरियुनि सां मुक़ाबले दौरान हिकु ॾुआरी निसार वल्द अमीरबग समेत पंहिंजे ई साथी जी गोली लॻण सबबि मारिजी वियो आहे। मारिजी वियल ॾुआरी जे कब्ज़े मां हिकु पिस्टल बरामद कयो वियो आहे, जॾहिं त ॿिया संदसि साथी फरार थी वञण में कामयाब थी विया आहिनि। मीरपुर माथेलो पुलिस माथेलो लिंक रोड ते मुक़ाबले दौरान हिकु ॾुआरी उबाड़ो वासी शफ़ीक वल्द मंजूर तर्त खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल ॾुआरी जे कब्ज़े मां हिकु पिस्टल बरामद कयो वियो आहे। पुलिस मुक़ाबलनि में मारिजी वियल ॾुआरी जो लाश ऐं ज़ख़्मी ॾुआरी खे सिविल अस्पताल मीरपुर माथेलो मुंतक़िल कयो वियो आहे। बेलो मीरपुर पुलिस जे मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल मुबैना ॾुआरी निसार समेजो जा वारिस मीरपुर माथेलो में एसएसपी घोटकी जी ऑफिस आॾो पहुची संदसि ऑफिस जे मेन गेट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। उन मौक़े ते संदन चवणु आहे त संदन नौजवान खे बेलो मीरपुर पुलिस काल चक शहबाजपुर मां गिरफ़्तार कयो हो, जंहिंखे राति देर सां मुबैना पुलिस मुक़ाबले में मारियो वियो आहे। हिननि चयो त असांजे नौजवान खे बेगुनाह बेलो पुलिस मारियो आहे। पुलिस एहलकारनि मथां क़त्ल जो केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अब्दुल बारी वसीर सां गॾु अल्लाह वसायो वसीर, कोशिश डिजिटल न्यूज़, मीरपुर माथेलो।